नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त पीर वसण जो ॻोठ मोहम्मद पुंजल शर जो रवासी अता हुसैन शर मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त मज़र हुसैन शर पीर वसण पुलिस जे ज़ोर ते मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे घर में घिड़ी मुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजे मासूम ॿारनि ऐं मुंहिंजी घरवारी खे गार गंद ॾींदो रहियो। बाद में पुलिस खे वठी मुंहिंजे घर में दाख़िल थी बद इख़लाक़ी कई है, जंहिं बाद मुंहिंजे घर में ख़ौफ़ व हरास लहर छायल आहे। इन वधीक चयो आहे त मां डेली वेजिस ते मज़ूरी करे पंहिंजे मासूम बच्चन जो पेट गुज़र सफ़र कंदो आहियां। बाअसर मूंखे धमकियूं ॾेई मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो। हिन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर समेत आला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे चयो त खुदारा इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मां पाण खे बाहि ॾेई ज़िंदगी जो ॾीओ विसाए छॾींदुसि। हिन जा ज़िम्मेवार बाअसर समेत पेरोसण पुलिस हूंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।